जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में चोमासे जी बरसातुनि तबाही मचाए छॾी। फुटी जो पोखियल फसल मुकमल तबाह थी वियो। आबादकारनि जा किरोड़े रुपया बरसाती पाणी में लुढ़ी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोस्तार मूजिबि जरवार में हिकु महीनो मुसलसल हलंदड़ बरसातुनि शहरनि तोड़े बहिराड़नि में तबाहियूं मचाए छॾियूं आहिनि। रोडनि ऐं घिटिन तोड़े घरनि में बरसाती पाणी बीहजी वियो, जंहिं सबबि शहर जो कारोबार मुतासिर थियो। दिहाड़ी मज़दूरी कंदड़ मज़दूर बि बेरोज़गार थी वञण सबबि उन्हनि जा बचा बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। ॿिए पासे मुसलसल बरसात पवण करे तयार थियल फुटी जो फसल मुकमल तौर तबाह थी वियो। आबादकारनि जा मथे ते हथ अची विया। बरसात सबबि सब्ज़ी जो फसल बि तबाह थी वञण करे सब्ज़ी जा अघ चोट चढ़ी विया। ॻोठ इब्राहिम लाशारी, ॻोठ सुल्तान गबोल, ॻोठ मीर ख़ान गबोल, ॻोठ मोहम्मद अली बोस्तार ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी बीहजी वञण करे केतिराई कचा घर किरी पट थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि DC घोटकी खे अपील कई त दिहाड़ी मज़दूरी कंदड़ ग़रीब ॻोठाणनि ताईं फौरन राशन जो बंदोबस्तु कयो वञे।